संगत उम्मीद कंदा तव्हां ख़ुशि हूंदा पंहिंजे ख़र्च ते। अॼु असां मौजूदु आहियूं यूथ क्लब में। यूथ क्लब में हिकु एक्टिविटी पई हले, असां सोचियो त असां बि कयूं। असां सां गॾु असांजो दोस्त आहे। हाणे असां आया आहियूं हिते, पंहिंजो फॉर्म पिया फिल करायूं, असां पंहिंजी एंट्री कराई। हाणे असांखे जेको आहे त हिननि रजिस्टर करे छॾियो। मुंहिंजो नंबर आहे 113 ऐं हाणे असांखे मैप मिलियो आहे ऐं कंपस मिलियो आहे। हाणे असांजो टारगेट आहे उनखे अचीव करिणो आहे। हिते इहो जेको असांखे पनो मिलियल आहे इन ते पंच करिणो आहे, जेको टारगेट आहे असांजो। हाणे असां पहुता आहियूं पंच वारी जॻह ते। हाणे असां पंहिंजे टारगेट खे पंच कंदासीं। इहो 1 पॉइंट असांजो डन थी वियो। ईअं ई एक्टिविटी 10 पॉइंट हुया, असां उहे सॼा करे आयासीं। एंड में असांखे जेको आहे त असांजे काउंटिंग थी, असांखे पॉइंट ॿुधाया विया असांजा। हे ॾिसो मुंहिंजा 7 पॉइंट्स आया ऐं 10 मां हे असांखे सर्टिफिकेट मिलियो। संगत राति थी त पोइ वरी पहुतासीं असां बकरा मंडी। संगत हिनखे वठिणो 2 करो, पोइ हिनखे वणी वियो 2 करो, पोइ वरी हिन न वरितो 2 करो, छो त हे करे पियो टाइम पास। छो त हे आहे वॾो उस्ताद, जेॾो नंढो तेॾो शैतान। इहो खिल बोग त हलंदो रहंदो। असांखे ॾींदा इजाज़त, दुआ में यादि।